हैदराबाद के शेरी वारे इलाइक़े से ताल्लुक़ रखंदड़ अघीम बिरादरी पारां 3 ॼणनि खे खंभे गुम करण खिलाफ़ हैदराबाद टंडो मोहम्मद खान रोड ते टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त असांजा 3 छोकरा गुम कया, 2 अजीबन हिकिड़ो जतिया छोकरो आहे ऐं छोकरा पढ़िया लिखिया आहिनि जेको रस्ते तां खणी गुम करे छॾिया अथनि। सिटी पुलिस हिकु ॾींहुं अॻु रहमान अघीम, इशफाक अघीम ऐं आदल जतियाल खे खंभे गुम कयो आहे। पंहिंजी आज़ादी लाइ हू हुसड़ी थाणे ते पहुता, जिते एसएचओ तुफेल भुट्टो सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिं खेनि ॿुधायो त 3 नौजवान खेनि गैर क़ानूनी असले ऐं शराब हथ अचण वारे केस में घुर्बल आहिनि, पर अञा ताईं पुलिस संदन गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। मुज़ाहिरीन मूजिब त एसएचओ टाल मटोल करे 24 कलाकनि खां खेनि परेशान करे रहियो आहे। उन करे जेसीं ताईं नौजवाननि खे आज़ाद न कयो वेंदो ओसीं ताईं हू रोड न खोलींदा। मुज़ाहिरीन जे एहतजाज सबबि हैदराबाद खां बदीन ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक 3 कलाकनि ताईं बंदि थी वई। शेरी पुलिस पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलाइण जी कोशिशि कई, पर हुननि रोड खोलण खां इनकार कयो। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में ॻाल्हियुनि वारो सिलसिलो भी जारी आहे। ॿिए पासे राब्तो करण ते शेरी पुलिस तस्दीक कंदे ॿुधायो त ॻोठाणनि 3 ॼणनि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, पर संदन माण्हू असां नाहिनि खयां। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।